भारत लड़े वियल हिंदू ख़ानदान ज़ुल्म खां तंग थी वापस उमरकोट पहुची वियो आहे। ख़ानदान जे सरबराह कन्हैया लाल चयो आहे त घर विकिरो करे भारत वियासीं, पर हालतुनि खां तंग थी वापस अचणो पियो। उमरकोट शहर जे भील कॉलोनी जो रहवासी कन्हैया लाल पंहिंजी ज़ाल ऐं 3 ॿारनि सां गॾु गुज़िरियल मार्च में भारत मुंतक़िल थी वियो हो, पर भारत में अहिड़नि हालतुनि खे मुंहुं ॾियणो पियो जो पाकिस्तान वापसी गनीमत सम्झो ऐं अमन ऐं सुकून फराहम करण लाइ बाणे शहर पहुता त संदनि शानदार इस्तक़बाल कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर झामनदास न फ़क़त वापस आयल ख़ानदान के तोहफ़ा पेश कया, पर ज़िले इंतज़ामिया तरफ़ां 1 साल जो राशन फराहम करण जो ऐलान भी कयो वियो। कन्हैया लाल चयो त पाकिस्तान मां वञण खां पोइ केतिरनि ई ख़ानदाननि खां झोपड़ियुनि में रखियो वियो, जिन खे कारोबार करण समेत का बि सहूलियत न ॾिनी वई। हुन चयो त कुझु अरसो पहिरीं हुननि वापसी जी कोशिश कई, पर अटारे खां खेनि वापसि मोकिलियो वियो, जंहिं बाद अटारे खां राजस्थान ताईं ॿारनि समेत पैदल सफ़र करणो पियो। कन्हैया लाल चयो त कुझु वक़्तु अॻु 11 माण्हुनि खे क़त्ल करण खां पोइ उते मौजूदु हिंदू पाकिस्तानी कम्युनिटी में ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। भारत मां मायूस थी मोटींदड़ कन्हैया लाल पाकिस्तान जे हिंदू कम्युनिटी खे अपील कई त हू सुनहरी ख़्वाब ॾिसी पंहिंजो वतन न छॾनि, ॿी सूरत में पछताइण खां सवाइ कुझु बि न वरंदो।